Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. वफ़ाक़ी हुकूमत कणक बहरान जो ज़िम्मेवार सिंध सरकार के करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली ऐं फ़ख़्र उमाम इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध हुकूमत कणक जारी न करे मुल्क में बहरान पैदा कयो आहे। कणक रिलीज़ करण लाइ सिंध हुकूमत खे 2 भेरा ख़त लिखिया पर को बि मस्बत जवाब न मिलियो। सिंध सरकार जे करे वफ़ाक़ी हुकूमत लाइ मसइला पैदा थी रहिया आहिनि। हुकूमत जो 5 अगस्त ते यौम इस्तेहसाल भरपूर तरीक़े सां मल्हाइण जो ऐलान। आवाम खे कश्मीरन सां एके जे इज़हार जी अपील। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद चयो आहे त मोदी समूरी दुनिया लाइ ख़तरो आहे। इमरान ख़ान कश्मीरन लाइ असराइतो आवाज़ उथारियो। शिबली फराज जो चवणु हो त 5 अगस्त ते वालरल कश्मीर में भारत जी रियासती दहशतगर्दी ख़िलाफ़ समूरे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरा बि कया वेंदा। छा 1 मिनट जी ख़ामोशी सां कश्मीर आज़ाद थी वेंदो? हुकुमरान कश्मीर मसइलो हल करण में नाकाम थी चुका। हाणे वागुम वारा ॻोढ़ा ॻाणण बंदि कनि। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान 5 अगस्त ते यौम इस्तेहसाल मल्हाइण वारे हुकूमती ऐलान खे ड्रामो करार ॾींदे 5 अगस्त ते कश्मीरन सां एके जे इज़हार लाइ कारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असम्बली में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ सां फ़ोन ते राब्तो। कश्मीर मसइले ते हुकूमती नाकामियुनि ते ॻणती ज़ाहिर। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त तारीख़ में एतिरी करप्शन कॾहिं बि नाहे थी जेतिरी सिलेक्टेड हुकूमत जे दौर में थी रही आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जो भारतीय जासूस कुलभूषण यादव बाबति भारतीय हुकूमत के वकील करण लाइ ॿीहर आछ करण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट में कुलभूषण यादव के वकील करण की इजाज़त ॾियण बाबति हुकूमती दरख़्वास्त ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल दलील ॾिना त पाकिस्तान जल्दबाज़ी में को बि फ़ैसिलो नथो करणु चाहे। भारत कुलभूषण केस में नुक्स ॻोल्हे रिलीफ वठण जो ख़्वाहिशमंद आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾिना त हुकूमत कुलभूषण ऐं भारतीय हुकूमत खे ॿीहर वकील करण जी आछ करे अदालत फेयर ट्रायल खे यकीनी बणाईंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ ठट्टो वाटर सप्लाई जे मुबैना गैर क़ानूनी ठीकनि बाबति नैब रेफरेंस नैब टीम फ़र्द जुर्म लाइ वीडियो लिंक जा इंतज़ाम करण लाइ आसिफ ज़रदारी जे कराची वारी रहाइशगाह पहुची वई। आसिफ ज़रदारी फ़र्द जुर्म की कार्रवाई मुलतवी करण लाइ इस्लामाबाद जे एहतसाब अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त ठट्टो वाटर सप्लाई रेफरेंस रद्द करण जी इस्तदा कई आहे। दरख़्वास्त ते फ़ैसिले ताईं फ़र्द जुर्म की कार्रवाई मुलतवी कई वञे। अदालत आसिफ ज़रदारी जे दरख़्वास्त ते नैब खे नोटिस जारी करे छॾिया। सुभाणे ताईं जवाब जमा कराइण जो हुकुम। सिंध में तूफ़ानी बरसातुनि जी अॻकथी खां पोइ NDMA ऐं FWO कराची में नदी नालनि जी सफ़ाई जो कमु शुरू करे छॾियो। नाज़माबाद में गुजर नाले जी सफ़ाई लाइ FWO जी टीम मौजूदु। गरीब मशीनरी ज़रिए कचिरो कढियो पियो वञे। बरसाती नालनि मां कढियल कचिरो फौरी तौरु लैंडफिल साइट मुंतक़िल कयो पियो वञे। मींहं वसाईंदड़ सिस्टम 6 अगस्त ते सिंध में दाख़िल थींदो। 7 ऐं 8 अगस्त ते कराची में तूफ़ानी बरसात जो इम्कान। जहाँ पे कोताहियां उनको मानने के लिए तैयार हैं वहाँ काम कर रहे हैं। हम कोशिश यही कर रहे हैं कि KMC के साथ मिलके DMC के साथ मिलके कराची के जो इश्यूज हैं उनको रिजॉल्व करें। 2017 में सिंध हुकूमत ने खुद नाले साफ किए थे। या खान छोरो साहब जब वजीर थे वो आप देख लें वो काम हुआ इतने बड़े शहर में। और हमारा सीवरेज के निज़ाम की शॉर्ट कमिंग की वजह से ये नाले सीवरेज के लिए भी इस्तेमाल होते हैं जो स्टॉर्म वाटर ड्रेन्स है उस वजह से इश्यूज आते हैं। वर्ल्ड बैंक के वो नंबर्स आपको बताएंगे अभी तक कितने मेरे ख्याल है अभी तक तो 1 रुपया भी नहीं दिया है लेकिन 125 करोड़ जो आप बात कर रहे हैं ना वो एक बड़ा प्रोजेक्ट है स्वीप का। वो सिर्फ नालों की सफाई उसमें नहीं है उसमें एक छोटा पार्ट नालों की सफाई का है। तस्लीम कयूं था त कराची में सफ़ाई मामले ते कोताहियूं थियूं आहिनि। गटर नाला बंदि कंदड़नि में हथ विझूं था त सियासी इंतकाम जो शोशो छॾियो वञे थो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जे दौरनि दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वर्ल्ड बैंक कराची लाइ 1 रुपयो बि नाहे ॾिनो। सिंध हुकूमत 2017 में नालनि जी सफ़ाई कराई हुई। हाणे बि KMC ऐं DMC सां गॾिजी कमु करे रहिया आहिनि।
शहर कराची जो पूरे पाकिस्तान के लिए 65 to 70% पैसा इकट्ठा करता है, उस शहर कराची को कचरा कुंडी बना दी, कचरिस्तान बना दी, गटरिस्तान बना दिया। कचरे की वजह से डिजास्टर दुनिया में पहली दफा ही आया होगा। ये पानी से नहीं आया। इस दफा जो शहर डूबा वो तो आइंस्टाइन दोयम का फार्मूला खत्म हो गया कि बारिश ज्यादा आता है तो पानी आता है। इस दफा बारिश कम आता है और पानी ज्यादा आता है। बारिश कम आता है, लोग ज्यादा डूबता है। बारिश कम आता है और कराची सैलाब हो जाता है। कराची में अर्बन फ्लडिंग नहीं होती कि कोई बारिश आ गई, ये गटर फ्लडिंग होती है। कराची में कचरा फ्लडिंग होती है, कराची में नाला फ्लडिंग होती है। कराची में यही फ्लडिंग होती है क्योंकि नाले चौक, पानी घरों में, गटर चौक, पानी घरों में। सिंध हुकूमत कराची के किचरे जे ढेर में तब्दील करे छॾियो आहे। असां धार सूबे जे हक़ में न आहियूं। सूबा जेकॾहिं कमु न कंदा त वफ़ाक़ मुदाख़लत कंदो। PTI अॻवान हलीम आदिल शेख जी सिंध हुकूमत ते तनक़ीद। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हलीम आदिल शेख चयो त कराची बरसाती पानी न पर गटर नाला उतरण सबबु बणंदो आहे। हिन भेरे त आइंस्टाइन 2 जो जॾहिं बरसाति पवंदी आहे त पाणी ईंदो आहे वारो फार्मूलो बि नाकाम वियो। वर्ल्ड बैंक सिंध हुकूमत खे कराची लाइ 1 अरब 20 करोड़ रुपया ॾिना, पर पीपल्स पार्टी शहर में सफ़ाई अमल बहितर बणाइण बदिरां पैसा हड़प करे छॾिया। सेहत बाबति वज़ीर आज़म के ख़ासि मददगार जी डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा जे इस्तीफ़ा खां पोइ डॉक्टर फैसल सुल्तान के वज़ीर आज़म जो ख़ासि मददगार मुक़ररु कयो वियो। वज़ीर आज़म ऑफिस जी पधिराई मूजिबि फैसल सुल्तान के ज़फ़र मिर्ज़ा जी जाइ ते उहिदो ॾिनो वियो आहे। संदसि इख्तियार वफ़ाक़ी वज़ीर जेतिरा हूंदा। डॉक्टर फैसल सुल्तान शौकत खानम मेमोरियल में बे अहम ज़िम्मेवारियूं निभाए चुको आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में वफ़ाक़ी राजधानी जे चिड़ियाघर में शींहं जे मरण वारे मामले ते ॿुधणी। अदालत पारां वफ़ाक़ी हुकूमत ते सख़्त कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस अतर मिनल्ला पुछाणो कयो त छा ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई आहे जिन जिन अहली सबबि जानवर मरी विया, छा उहे ई जांच करे रहिया आहिनि। सेक्रेटरी मौसमियाती तब्दीली ऐं चेयरमैन वाइल्ड लाइफ बोर्ड सुभाणे ज़ाती हैसियत में तलब। जस्टिस अतर मिनल्ला चयो त माहौलियाती तब्दीली जी वज़ीर ज़रताज गुल आहे, छो न समूरनि उहिदेदारनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई शुरू कई वञे। अदालत रिमार्क्स ॾिना त जेको रियासती नुमाइंदो जानवरनि जो ख़्यालु नथो रखी सघे उहो इंसाननि ते कहिड़ो ध्यानु ॾींदो। शरीफ ग्रुप ऑफ कंपनीज़ जे चीफ फाइनेंस ऑफिसर मोहम्मद उस्मान जो 14 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। लाहौर जे एहतसाब अदालत मोहम्मद उस्मान के 17 अगस्त ताईं नैब हवाले करे छॾियो। मोहम्मद उस्मान ते शरीफ ख़ानदान लाइ मनी लॉन्ड्रिंग करण जो इल्ज़ाम आहे। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 8 इंसानी जानियूं खसी वरितियूं। 24 कलाकनि में वधीक 330 नवां केस रिपोर्ट थिया। पंजाब हुकूमत अॼु खां लॉकडाउन ख़त्म करे छॾियो। समूरियूं मार्केट्स दुकान SOPs तहत खोलण जी इजाज़त। बलूचिस्तान हुकूमत स्मार्ट लॉकडाउन में वधीक 15 ॾींहनि जी वाध करे छॾी। सॼे मुल्क में ईद उल अज़हा जे 3 ॾींहं बे सुन्नत इब्राहिमी तहत जानवरनि जी कुर्बानी जो सिलसिलो जारी। मिटनि माइटनि ऐं दोस्तनि लाइ चटपटा खाधा तयारु। दावतनि जो सिलसिलो जारी। कराची, नवाबशाह, काज़ी अहमद, रोही ऐं ॿियनि शहरनि में अञा ताईं कुर्बानी जे जानवरनि जा ओझ रोड रस्तनि ते पयल। इंतिज़ामिया तहरुक न वरितो, शहरी परेशानियूं भोगनि। सिंध में खौफनाक रोड हादसा, नींगर समेत 4 ॼणा फौत, 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कराची जे कश्मीर रोड ते गाॾी जे टक्कर में मासूम बालक अदिल जो शिकार। गढ़ी यासीन भरिसां सोनवाह वटि 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर थियण जे नतीजे में खुददार वासी नौजवान फौत, ज़ाल मुड़ुस समेत 3 ॼणा ज़ख़्मी। दौड़ भरिसां असठ मेल रोड ते मोटरसाइकिल में ऐं रिक्शा विच में टक्कर थियण जे नतीजे में 7 सालनि जो रहमान आराई फौत थी वियो। संदसि वालिद समेत 2 ॼणा ज़ख़्मी। गुपचाणी भरिसां शहदादपुर रोड ते ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान अकबर चांडियो थॾे ते फौत, सिंगार ऐं सूह ज़ख़्मी थी पिया। कोटड़ी में 2 ॿारनि खे बचाईंदे 2 औरतूं सिंधु दरिया में बुॾी वियूं। मक़ामी माण्हुनि हिकु औरत खे बचाए वरितो, ॿी जो लाश कादन शोरो ॻोठ वासी कुटुंब पिकनिक ते आयो त मेहरान पुल वटां 2 ॿारड़ा पेर तिरकण सबबि दरिया में बुॾी विया, जिन खे बचाइण वास्ते ॿारनि जी अमड़ ऐं मासी सिंधु में टपो ॾिनो। ॿारनि जी अमड़ खे बचायो वियो। मासी रोज़ीना शोरो जो लाश।
नूरियाबाद वेझो टेक्सटाइल मिल में बाहि लगी वई। उमरकोट वासी पोहरियत सड़ी फौत 5 ज़ख़्मी। इख्तियारियुनि जो चवणु आहे त बाहि मिल जे हिक पासे खां लॻी जंहिं ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। अस्पताल मुंतक़िल कयल 5 ज़ख़्मियुनि मां 3 जी हालत गणती जोगी। घोटकी मां 5वीं ॾींहुं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल नौजवान जे अगवा जी तस्दीक़। धाड़ेलनि नदीम असलम शाहानी जे वारसनि खां 20 लख रुपया भुंग तलब करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान अगवा नाहे थियो, संदसि वारिस ड्रामो करे रहिया आहिनि। सदर जूं भटियूं वेझो हथियाबंदनि जो हमिलो। ज़मींदार वली मोहम्मद शाह ऐं रब नवाज़ नारे जो ज़ख़्मी। हथियाबंद नौजवान अमीर नारे जो खे अगवा करे विया। ठुल वेझो कारहें इल्ज़ाम हेठि औरत बेदर्दी सां क़त्ल। ॻोठ ख़मीसो नंदवाणी में जवाबदार नूर मोहम्मद लोठी पंहिंजी ज़ाल सुगरा खे सिरोटा हणण बाद घुटा ॾेई क़त्ल कयो। वाक़े बाद जवाबदार फ़रार, इलाइक़े में ॾका। सिंध में रोलू कुतनि जे आज़ार ॿीहर कर खयों। लाड़काणे में औरत समेत 5 ॼणनि खे कुतनि ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। घोटकी में बि रोलू कुतनि 2 ॼणनि खे ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। सिविल अस्पताल में अमलो मोकल ते हुअण सबबि ज़ख़्मियुनि खे वैक्सीन न लॻी सघी। हैदराबाद सिविल अस्पताल में ईद जे मोकलुनि सबबि अमले जी खोट। मरीज़नि जे वारसनि ऐं अस्पताल अमले में झेड़ो। डिस्पेंसर खे मारकुट। मछरियल माण्हुनि पारां डॉक्टर्स ते हमले जी कोशिश। सिक्योरिटी गार्ड्स डॉक्टर खे बचाए वरितो। गढ़ी खैरो वेझो सिंध बलूचिस्तान जे दंग खारे वारे इलाइक़े में बरसाती नालो वही आयो। केतिरनि ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो। पीर चुतल शाह नूरानी जे दरगाह ते वियल ज़ियारती गुज़िरियल ॾींहुं खां पाणी में फाथल। खारे कोटड़ा कुनाड़ो पीर चुतल शाह समेत ॿिया इलाइक़ा सख़्त मुतासिर। हैदराबाद में हैस्को जी बाकमाल सर्विस ॾींहं जो स्ट्रीट लाइट्स खोले छॾियूं। घरेलू साफ़ियुनि जी बिजली बंदि। लतीफ़ाबाद पुल ऐं हिलाल अहमद रोड ते ॾींहं जो स्ट्रीट लाइट्स खुलियल रहियूं। शहरनि जी शिकायतुनि बावजूदि हैस्को लाइट्स बंदि करण जी तकलीफ़ न कई। ऐं सिंध तोड़े हिंद सूधो समूरी दुनिया में राखी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। अॼु भेनरूं पंहिंजे भाइरनि खे राखी ॿधी आरती लाहे संदन वॾी ॼमार जूं प्रार्थनाऊं कंदियूं ऐं भाइर पंहिंजी भेनरुनि जे तहफ़ुज़ जो वचन कंदा। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे ॾियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।